नाज़रीन, कासिमाबाद जे भिटाई नगर थाने जी हद भिटाई टाउन में पुलिस एहलकार अहमद अली शाह जो घर में लाश मिलो। इतला ते भिटाई नगर थाने जी पुलिस पहुंची, वो लाश तहवील में वरतो और पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल मुंतकिल कयो। उन नौजवान एहलकार जो लाश सिविल अस्पताल हैदराबाद पहुंचण खां पोइ उनजा वारस वॾे तइदाद में हिते गॾु थी विया है। उन्हनि मुबैना तौर ते इल्ज़ाम आयद पे कयो त नौजवान पुलिस एहलकार आपघात नाहे कयो ऐं उनखे मुबैना तौर क़तल कयो वियो आहे। इन नौजवान एहलकार बाबति उनके वारसनि भिटाई नगर थाने की पुलिस ऐं सिविल अस्पताल हैदराबाद के MLA जो छा चवणु आहे, अचो त हिन सां ॻाल्हि ॿोल करियूं। मुझो पुट खुदा जा असां उते पहुचाईंदा आहियूं, असां हिते पहुचायूं। न्याणो मुंहिंजो जेको आहे हिन जो सालो आहे उहो खणी अस्पताल पहुतो। न अलॻि रहंदो हो, 5 पुट 4 मूंसां गॾु आहिनि। जब बंगलो वॾो आहे उते मूंसां अलॻि अलॻि आहिनि सभई बीठा आहिनि। गले में निशान आहिनि बाक़ाइदे सां, गले में निशान आहिनि। सॼे जिस्म ते धक अथसि, मारियो वियो आहे सिधी। हीउ छोकिरो मुंहिंजे मामे जो पुटु आहे। असांखे बि ईअं जीअं इतला मिलियो त भई जेको आहे सो अहमद अली शाह खे मारियो वियो आहे, हुनखे हॉस्पिटल आंदो वियो आहे। असां जॾहिं हींअर अची हुनजी मयत ॾिठी आहे त हुनजे सॼे लाश जे जिस्म ते निशान आहिनि हथनि जा, ऐं हीउ जेको आहे सो मारियो वियो आहे। घर में हिनखे मारियो वियो आहे। 3-4 माण्हुनि गॾिजी हिनखे मारियो आहे। निशाननि मां असांखे पक आहे त हिनखे जेको आहे सो मारियो वियो आहे। तो हथ जो ड्रामो ठाहे ईअं जी ॻाल्हि कई पई वञे त हिन ख़ुदकशी कई आहे। ख़ुदकशी छो कंदो? बरसरे रोज़गार हो, सुबुह जो घर आयो आहे। वो घर जेको आहे सो आम रूटीन में जीअं ईंदो आहे, घर में भाॼी वठी आयो आहे, उहा भाॼीअ जी घर नहीं अथसि, त उहो माण्हू ख़ुदकशी छो थो करे? को बेरोज़गार हुजे या का हुनखे घरू परेशानी हुजे बेरोज़गारीअ जी, या को हुनखे पैसे ॾोकड़ जी परेशानी, त पोइ माण्हू कुझु क़दम खणे। हुन माण्हू पघार वारो माण्हू आहे, पहिरीं तारीख़ ते पघार वठी घर थो अचे, पंहिंजे बच्चनि जो गुज़र करे पियो, सुठे नमूने सां गुज़र थिए पियो, उहो माण्हू ख़ुदकशी छो कंदो? सुबह मुझे 10 बजे पता चला, 10:30 बजे तकरीबन, तो मैं फ़ौरन अस्पताल आया। अस्पताल आके देखा इसके हो रहा था पोस्टमार्टम। मैं डॉक्टर साहब से भी मिला हूँ, पुलिस वालों से भी मिला हूँ। कोशिश कर रहे हैं कि देख रहे हैं, इन्वेस्टिगेशन हो रही है। जो भी नतीजा मिला इंशाल्लाह सामने रखेंगे। काफ़ी तकरीबन 2-2.5 सालनि खां हिते कंदो हुयो। मुंहिंजी पोस्टिंग खे थियो आहे 12 ॾींहं। जवान हो असांजो, राति जो फाइटर में हिनजी ड्यूटी हुई ऐं ड्यूटी करण खां नाइट ड्यूटी करण खां पोइ घर वियो ऐं 11:30 बजे असांखे इतला आयो त डेड बॉडी जेकी आहे उहा हॉस्पिटल आई आहे, सिविल हॉस्पिटल। ऐं पोइ असां सिविल हॉस्पिटल आयासीं, हिन जो हाणे पोस्टमार्टम करायो आहे ऐं हिन जो घर खे बि विज़िट कयो आहे ऐं असां ॾिसूं पिया त हीउ जेको आहे हैंग ई आहे। बाक़ी हाणे हिनखे ॾिसूं पिया उन नज़र सां त कहिड़े तरीक़े सां हिनखे हैंग कयो वियो आहे। ज़ाहिरी आहे पोस्टमार्टम जे अचण खां पोइ पंहिंजी जेको आहे इन्वेस्टिगेशन जे दायरे खे वधाईंदासूं। असांजो पंहिंजो पुलिस जो जवान आहे त ज़ाहिरी आहे असां हुन में का घटि काचे छॾींदासूं, का कसर कोन छॾींदासूं। जो हमारी एग्जामिनेशन है ये गैर तबाही मौत है, मतलब नेचुरल डेथ नहीं है, अननेचुरल डेथ है। बाकी ये कंप्लीट सारी डिटेल हम जब रिपोर्ट निकालेंगे उसके बाद आपको तफसील दे देंगे। लेकिन अभी हाल फिलहाल इस वक्त पर ये गैर तबाही मौत है, ये मैं कह सकता हूँ। इससे ज़्यादा डिटेल अभी नहीं। नाज़रीन, भिटाई नगर वारे इलाइक़े में पुरस्कार नमूने फ़ौत थियल पुलिस एहलकार जे वारसनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त एहलकार खे मुबैना तौर ते क़तल कयो वियो आहे। इन मामले जी जांच थियणु घुरिजे। गॾोगॾु SHO भिटाई नगर हक़ नवाज़ सां बि असांजी ॻाल्हि थी। उनजो चवणु आहे त जीअं वारस उनजी तदफ़ीन कंदा, उनखां पोइ उन्हनि शाहिदियूं गॾु कयूं आहिनि, उनजे आधार ते इन मामले जी जांच शुरू कई वई आहे। सिविल अस्पताल हैदराबाद जो जेको MLO आहे वसीम ख़ान, उन सां बि असांजी ॻाल्हि थी आहे। उनजो चवणु आहे त इन नौजवान जे लाश जा जेके जुज़ा आहिनि उहे उन्हनि पोस्टमार्टम लाइ मोकिले छॾिया आहिनि ऐं उतां रिपोर्ट अचण बैदि ई तस्दीक थींदी त उनजो मौत मुबैना तौरु आपघात आहे या हुनखे कंहिं क़तल कयो आहे। एहलकार जे वारसनि जो मुतालबो आहे SSP हैदराबाद खां त इन मामले जी जांच कराई वञे, जीअं एहलकार जे मौत जो असुलु कारण साम्हूं अची सघे। कैमरामैन नियाज़ मल्ला सां गॾु इम्तियाज़ खोसो, टाइम न्यूज़ हैदराबाद।